ब्रेकिंग न्यूज़ शामिल कयूं था। जाम हाउस आदिलपुर ते जाम भाइरन ऐं महर सरदारन जी मुलाकात कई आहे। सरदार मोहम्मद बख्श खान महर, सरदार अली गौहर खान महर, सरदार अली नवाज उर्फ राजा खान महर जन जाम हाउस ते आदिलपुर पहुची विया, जिते हुननि जाम जफरुल्लाह खान धारे जो, जाम इकरामुल्लाह खान धारे जो, जाम गुलाम कादिर खान धारे जो, जाम आसिफ रज़ाक खान धारे जो जन सां मुलाकात कई आहे। गॾजाणीअ में ज़िले घोटकी डिस्ट्रिक्ट काउंसिल जे मेंबरान, घोटकी तालुके जे यूनियन काउंसिलनि जे चेयरमैन, वाइस चेयरमैन, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उहिदेदारनि, वर्करनि, म्यूनिसिपल कमेटी घोटकीअ जे काउंसिलरनि, जाम बिरादरान जे इत्तेहादनि, शहरियुनि, अख़बारनि वॾे अंग में शिरकत कई आहे। गॾजाणीअ में जाम इकरामुल्लाह खान धारे जो गॾजाणियुनि खे ख़िताब कंदे चयो त तालुके घोटकी तालुका खानगढ़ ऐं एमपीए ऐं एमएनए जे तक ते इत्तेहादनि समेत तव्हां सां गॾु आहियूं। हुन चयो त सरदार मोहम्मद बख्श खान महर, सरदार अली गौहर खान महर, सरदार अली नवाज खान महर जन खे पंहिंजो कीमती वोट ॾेई तीर जे निशान ते ठपो हणी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे कामयाब कयो। चीफ सरदार मोहम्मद बख्श खान महर अवाम सां ख़िताब कंदे चयो त मां सरदार अली गौहर खान महर जन जो ऐं धारे जन भाइरनि जो शुक्रगुज़ार आहियां, जिन ईंदड़ इलेक्शन में मुंहिंजी भरपूर हिमायत जो ऐलान कयो आहे। असां हमेशह अवाम जी ख़िदमत कई आहे। सरदार अली नवाज उर्फ राजा खान महर जी अवाम सां ख़िताब कंदे चयो त मां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां। इंशाअल्लाह मुंतक़िब थी अवाम जी ख़िदमत कंदा रहंदासीं।